ओम शांति। अॼु जे मिले तारीख़ 26/12/2025। अॼु मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार पंहिंजी तक़दीर उच ठाहिणी आहे त कोई सां बि ॻाल्हि कंदे ॾिसंदे बुद्धि योग हिकु बाप सां लॻल रहे। प्रश्न: नई दुनिया जी स्थापना जे निमित्त ठहिण वारे ॿारनि खे बाप जो कहिड़ो डायरेक्शन मिलियो आहे? उत्तर: ॿार, तव्हांजे हिन पुराणी दुनिया सां कोई कनेक्शन न आहे। पंहिंजी दिलि हिन पुराणी दुनिया सां न लॻायो। जांच करो, असां श्रीमत जे बरख़िलाफ़ कर्म त न कंदा आहियूं। रूहानी सर्विस जे निमित्त आहियूं। गीता भोलेनाथ खां निरालो। ओम शांति। हाणे गीत ॿुधण जी कोई ज़रूरत न रहंदी आहे। गीत अक्सर करे भॻत ई ॻाईंदा आहिनि ऐं ॿुधंदा आहिनि। तव्हां त पढ़ाई पढ़ंदा आहियो। इहे गीत बि ॿारनि जे लाइ ई ख़ासि निकिता आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि बाप असांजी तक़दीर ऊच ठाहिनि था। हाणे असांखे बाप खे यादि करिणो आहे, दैवी गुण धारण करणा आहिनि, पंहिंजो पोता में ॾिसणो आहे, जमा थींदो आहे या घाटो थींदो ईंदो आहे। असां में कोई खामी त न आहे। अगरि खामी आहे जंहिंसां असांजी तक़दीर में घाटो पइजी वेंदो त उनखे निकाल ॾियणो आहे। हिन समय हर हिक खे पंहिंजी तक़दीर ऊच ठाहिणी आहे। तव्हां सम्झाईंदा आहियो असां लक्ष्मी नारायण ठही सघंदा आहियूं अगरि सवाइ हिकु बाप जे ॿियो कोई बि यादि ॿियो कंहिंखे न कंदासीं। कोई सां ॻाल्हि कंदे ॾिसंदे बुद्धि योग बाप सां गॾु लॻो रहे। असां आत्माउनि खे बाप खे यादि करिणो आहे। बाबा जो फरमान मिलियल आहे, सवाइ मुंहिंजे ॿियो कोई सां दिलि न लॻायो, दैवी गुण धारण करो। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हांजी हाणे 84 जन्म तव्हांजा पूरा थी विया। हाणे वरी तव्हांखे वञिणो आहे 1 नंबर में, राजाई में। ईअं न हुजे राजाई सां किरी करे प्रजा में हली वञो, प्रजा में बि हेठि हली वञो। न, प्रजा खां हेठि केरु तव्हां न। पंहिंजी जांच कंदा रहो। ई सम्झाणी बाप बग़ैर त ॿियो कोई ॾेई न सघे। बाप खे टीचर खे यादि करण सां डर रहंदो कि कोई ग़लति कमु न थी वञे। ईअं न थिए असांखे कोई सज़ा मिली वञे। भक्ति में बि सम्झंदा आहिनि पाप कर्म करण सां असां सज़ा जा भागी ठही वेंदासीं। वॾा बाबा जे डायरेक्शन त हाणे ई मिलंदा आहिनि न, जेके श्रीमत चइबो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि कि श्रीमत सां असां श्रेष्ठ ठहींदा आहियूं। पंहिंजी जांच करणी आहे, किथे किथे असां श्रीमत जे बरख़िलाफ़ त कुझु न कंदा आहियूं। जो ॻाल्हि सुठी न लॻे उहा करणी न खपे। सुठे बुरा खे त हाणे सम्झंदा आहियो न, अॻियां न सम्झंदा आहियो। हाणे तव्हां अहिड़ा कर्म सिखंदा आहियो जो पोइ जन्मांतर कर्म अकर्म ठही सघंदा आहिनि। हिन समय त सभिनि में 5 भूत प्रवेश आहिनि। हाणे सुठी रीति पुरुषार्थ करे कर्माती ठहिणो आहे। हाणे सुठी रीति पुरुषार्थ करे कर्माती ठहिणो आहे। दैवी गुण बि धारण करणा आहिनि। समय नाज़ुक थींदो वेंदो, दुनिया बिगड़ंदी वेंदी, दिन प्रतिदिन बिगड़ंदी ई रहंदी आहे। हिन दुनिया सां तव्हांजो जीअं कनेक्शन ई न आहे, दैवी गुण बि धारण करणा आहिनि। समय नाज़ुक थींदो वेंदो आहे, दुनिया बिगड़ंदी वेंदी आहे, दिन प्रतिदिन बिगड़ंदी ई रहंदी। हिन समय सां जीअं तव्हांजो कोई कनेक्शन, हिन दुनिया सां जीअं असांजो कोई कनेक्शन ई न आहे। तव्हांजो कनेक्शन आहे नई दुनिया सां जो स्थापना थिए थी। तव्हां ॼाणंदा आहियो असां निमित्त ठाहींदा आहियूं नई दुनिया स्थापना करणु। त जो एम ऑब्जेक्ट साम्हूं आहे उन्हनि जहिड़ो ठहिणो ई आहे। कोई बि आसुरी गुण
अंदरि न हुजे। रूहानी सर्विस में लॻे रहण सां उन्नति ॾाढी थींदी आहे। प्रदर्शनी म्यूज़ियम आदि ठाहींदा आहिनि, सम्झंदा आहिनि ॾाढा माण्हू ईंदा, उन्हनि खे बाप जो परिचय ॾींदा, पोइ उहे बि बाप खे यादि करणु लॻी वेंदा। सॼो ॾींहुं इहे ई ख़्यालात हलंदा रहनि। सेंटर खोलो, सर्विस खे वधायो, इहे रतन सभु तव्हां वटि आहिनि। बाबा दैवी गुण बि धारण कराईंदा आहिनि ऐं खज़ानो बि ॾींदा आहिनि। बाबा दैवी गुण बि धारण कराईंदा आहिनि ऐं खज़ानो बि ॾींदा आहिनि। तव्हां हिते वेठा आहियो, बुद्धि में आहे, सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो, पवित्र बि रहंदा आहियो, मन सां अचा कर्मणा, कोई बुरो कर्म न थिए, हुनजी पूरी जांच करणी हूंदी आहे। बाबा आया ई आहिनि पतितनि खे पावन ठाहिण, उनजे लाइ युक्ति बि बतलाईंदा आहिनि। उन्हनि में ई रमण कंदा रहो। सेंटर खोले ॾाढनि खे निमंत्रण ॾियणो आहे, प्रेम सां वेही सम्झाइणो आहे। इहा पुराणी दुनिया हाणे ख़त्म थियणी आहे। पहिरियों त नई दुनिया जी स्थापना ॾाढी ज़रूरी आहे, है न। पहिरियों त नई दुनिया जी स्थापना ॾाढी ज़रूरी आहे। स्थापना थींदी आहे संगम ते। इहे बि मनुष्यनि खे पतो न आहे कि हाणे संगम युग आहे। इहे बि सम्झाइणो आहे। नई दुनिया जी स्थापना, पुराणी दुनिया जो विनाश, उनजो हाणे संगम आहे। नई दुनिया जी स्थापना बाबा जी श्रीमत अनुसार थिए थी। सिवाइ बाबा जे ॿियो कोई नई दुनिया जी स्थापना जी मत न ॾेई सघंदो आहे। बाबा ई अची करे तव्हां ॿारनि सां नई दुनिया जो उद्घाटन कराईंदा आहिनि। अकेला त न कंदा, सभु ॿारनि जी मदद वठंदा आहिनि। उहो माण्हू उद्घाटन करण लाइ मदद न वठंदा, सभु ॿारनि जी मदद वठंदा आहिनि बाबा। उहो माण्हू उद्घाटन करण लाइ मदद न वठंदा, अची करे कैची सां रिबन काटंदा। हिते त उहा ॻाल्हि ई न आहे। इन में तव्हां ब्राह्मण कुल भूषण मददगार ठहींदा आहियो न। सभु मनुष्य मात्र रास्तो बिल्कुलु मुंझी विया आहिनि। पते दुनिया खे पावन ठाहिणो आहे, इहो बाबा जो ई कमु आहे न। बाबा ई नई दुनिया जी स्थापना कंदा आहिनि, जंहिंजे लाइ रूहानी नॉलेज ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा वटि नई दुनिया जी स्थापना करण जी युक्ति आहे। भक्ति मार्ग में उन्हनि खे पुकारंदा आहिनि न, हे पतित पावन अचो। बस शिव जी पूजा बि कंदा आहिनि, परंतु इहे ॼाणंदा न आहिनि कि पतित पावन केरु आहे। दुख में यादि त कंदा आहिनि, हे भॻवान, हे राम। राम बि निराकार खे चईंदा आहिनि। निराकार खे ई ऊच भॻवान चइबो आहे न। परंतु मनुष्य ॾाढा मुंझल आहिनि। बाबा अची करे कढंदा आहिनि। जीअं फॉगी में मनुष्य मुंझी वेंदा आहिनि, इहा त बेहद जी ॻाल्हि आहे। ॾाढा वॾा जंगलनि में अची करे पिया आहिनि। तव्हांखे बि बाबा फील करायो न, असां कीअं जंगल में अची पिया आहियूं। इहे बि हाणे पतो पियो आहे, इहा पुराणी दुनिया आहे, इन जो बि अंत आहे न। मनुष्य त बिल्कुलु रास्तो ॼाणंदा ई न आहिनि, बाबा खे पुकारंदा रहंदा आहिनि। तव्हां हाणे पुकारंदा न आहियो। हाणे तव्हां ॿार ड्रामा जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो, सो बि नंबरवार पुरुषार्थ सां जो ॼाणंदा आहिनि। हर ॻाल्हि खे, ड्रामा जे आदि मध्य अंत खे, उहे ॾाढो ख़ुशि रहंदा आहिनि। ॿियनि खे बि रास्तो ॿुधाइण में तत्पर रहंदा आहिनि। बाबा खे चईंदा रहंदा आहिनि, बाबा त चईंदा आहिनि वॾा वॾा सेंटर खोलो। चित्र वॾा हूंदा त मनुष्य सहज सम्झी सघंदा न। ॿारनि जे लाइ मैप्स ज़रूरु खपनि। ॿुधाइणो खपे इहो बि स्कूल आहे। हिते इहे वंडरफुल मैप्स आहिनि। उन स्कूलनि में नक्शे में त ॾाढा हूंदा आहिनि।
हद जी ॻाल्हियूं, इहे बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। इहा बि पाठशाला आहे न जंहिंमें पाप असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज ॿुधाइनि ऐं लाइक़ु ठाहींदा आहिनि। हिन पाठशाला में बाबा असांखे पूरी सृष्टि जो आदि मध्य अंत जो चक्कर जे बारे में ॿुधाईंदा आहिनि ऐं लाइक़ु ठाहींदा आहिनि। मनुष्य खां देवता ठहिण जी ईश्वरीय पाठशाला आहे। चित्रनि में लिखल आहे ईश्वरीय विश्वविद्यालय। ये रूहानी पाठशाला आहे। ये शायद रूहानी पाठशाला सिर्फ़ु ईश्वरीय विश्वविद्यालय सां ई मनुष्य सम्झी न सघंदा। यूनिवर्सिटी बि लिखणो खपे। अहिड़ो ईश्वरीय विश्वविद्यालय कोई आहे न। बाबा कार्ड्स ॾिठा हुअईं, कुझु अक्षर भुलिजी विया आहियूं। बाबा केतिरो बार चयो आहे प्रजापिता अक्षर ज़रूरु विझो, पोइ बि ॿार भुलिजी वेंदा आहिनि। लिखत पूरी न हूंदी आहे। लिखत पूरी हुजणी खपे लेकिन हूंदी न आहे। जो मनुष्यनि खे मालूम पए कि ईश्वरीय वॾो कॉलेज आहे। ॿार जो सर्विस ते उपस्थित आहिनि, जो सुठी सर्विसेबल आहिनि, उन्हनि खे बि दिलि में रहंदो आहे असां फलाणे सेंटर ते वञी उनखे उठायूं। ठंडो पइजी वियो आहे, उन्हनि खे जॻायूं। श्री माया अहिड़ी आहे जो घड़ी घड़ी सिलाई ॾींदी आहे। मां सुदर्शन चक्रधारी आहियां, इहे बि भुलिजी वेंदा आहिनि। माया ॾाढो अपोज़िशन कंदी आहे न। तव्हां युद्ध जे मैदान ते आहियो, माया मथो मोड़े उल्टो तरफ़ वठी वेंदी। उन्हनि जी ॾाढी संभाल करणी आहे। माया जे तूफ़ान त ॾाढा सभिनि खे लॻंदा आहिनि। नंढा अथवा वॾा सभु युद्ध जे मैदान में आहिनि। पहलवाननि खे माया जे तूफ़ान हिलाए न सघनि। उहा अवस्था बि अचणी खपे न। पहलवाननि खे माया जा तूफ़ान हिलाए न सघे लेकिन उहा अवस्था बि असां में अचणी खपे। बाप सम्झाईंदा आहिनि समय ॾाढो ख़राबु आहे, हालतियूं बिगड़ंदियूं आहिनि। राजाई त सभु ख़तमु थी वञणी आहे। सभु तरफ़ा जी राजाई ख़तमु थियणी आहे। सभिनि खे उतारे ॾींदा, पोइ प्रजा जो प्रजा ते राज्य सॼी दुनिया में थी वेंदो। तव्हां पंहिंजी नई राजाई स्थापना कंदा आहियो त हिते राजाई जो नाम ख़तमु थी वेंदो। पंचायती राज्य थींदो आहे न। जॾहिं प्रजा जो राज्य हूंदो तॾहिं त आपस में लड़दा झगड़दा रहंदा न। स्वराज्य अथवा राम राज्य त वास्तव में आहे न। इन करे सॼी दुनिया में झगड़ा ई थींदा रहंदा आहिनि। अॼुकल्ह त हंगामा सभु तरफ़ आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां पंहिंजी राजाई स्थापना था करूं। तव्हां सभिनि खे रास्तो ॿुधाईंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो। बाप जी यादि में रही ॿियनि खे बि इहे सम्झाइणो आहे। देही अभिमानी ठहो, देहाभिमान छॾो। इहे न कि तव्हां में सभु देही अभिमानी ठहिया आहिनि, न ठहिण जा आहिनि। तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो, ॿियनि खे बि कराईंदा आहियो। यादि करण जी कोशिशि कंदा आहिनि, पोइ भुलिजी वेंदा आहिनि। यादि करण जी कोशिशि कंदा आहिनि, पोइ भुलिजी वेंदा आहिनि। पुरुषार्थ इहे ई करिणो आहे। मूल ॻाल्हि छा आहे? बाबा जी यादि। ॿारनि खे केतिरो सम्झाईंदा आहिनि। नॉलेज ॾाढी सुठी मिलंदी आहे। मूल ॻाल्हि आहे पवित्र रहण जी। बाबा पावन ठाहिणा आहिनि, पोइ पतित न ठहिणो आहे। यादि सां ई तव्हां सितो प्रधान ठही वेंदा। इहो भुलिजणो न आहे। माया इन में ई विघ्न विझी भुलाए ॾींदी आहे। राति ॾींहुं तात लॻी रहे असांखे बाबा खे यादि करे सितो प्रधान ठहिणो। असांखे बाबा खे यादि करे सितो प्रधान ठहिणो। यादि अहिड़ी पकी हुजणी खपे जो पिछाड़ी में सवाइ हिकु बाप जे ॿियो कोई बि यादि ई न अचे। सवाइ हिकु बाप जे ॿियो कोई बि यादि न अचे। प्रदर्शनी में बि पहिरियों इहो सम्झाइणो खपे। इहे सभिनि जो बाप ऊचती ऊच भॻवानु आहे।
सभिनि जो बाप पतित पावन सदगति दाता इहो ई आहे। इहे ई स्वर्ग जा रचयिता आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा ईंदा आहिनि काॾे संगम ते। बाबा ई राजयोग सेखारींदा आहिनि। पतित पावन हिक जे सवाइ ॿियो कोई न थी सघंदो आहे। पहिरियों त बाप जो परिचय ॾियणो आहे। हाणे हिन हिकु जा अहिड़ा हिकु चित्र ते वेही सम्झायो। हाणे हिकु खे ईअं हिकु चित्र ते वेही सम्झायो त एतिरी भीड़ खे कीअं सम्झाईंदासीं। परंतु पहिरियों बाबा जे चित्र ते सम्झाइणो पवंदो आहे। भक्ति आहे अथा, ज्ञान त हिकु ई आहे न। बाबा केतिरो युक्तियूं ॿारनि खे ॿुधाईंदा आहिनि। पतित पावन हिकु बाबा आहे। रास्तो बि ॿुधाईंदा आहिनि न। गीता कॾहिं ॿुधाई? बाबा रास्तो बि ॿुधाईंदा आहिनि कीअं पावन ठहियो। गीता कॾहिं ॿुधाई इहे बि कंहिंखे पतो न आहे। द्वापर युग खे कोई संगम युग न चइबो। युगे युगे त बाबा ईंदा न आहिनि। मनुष्य त भूली करे मूंझ ते पिया आहिनि। सॼो ॾींहुं ख़्यालात हलंदा आहिनि। कीअं सम्झायूं। बाबा खे डायरेक्शन ॾियणो पवंदो आहे। टेप ते बि मुरली पूरी ॿुधी सघंदा आहिनि। कोई चवंदा आहिनि टेप द्वारा असां ॿुधूं था, छो न डायरेक्ट वञी करे ॿुधूं। हिन करे सम्मुख ईंदा आहिनि। ॿारनि खे ॾाढी सर्विस करणी आहे, रास्तो ॿुधाइणो आहे। प्रदर्शनी में ईंदा आहिनि, सुठा बि चईंदा आहिनि। पोइ ॿाहिरि वञण सां माया जे वायुमंडल में सभु उड़ी वेंदो आहे। सिमरन न कंदा आहिनि। उन्हनि जी पोइ पीठ करणी खपे। सिमरन न कंदा आहिनि पोइ उन्हनि जी पीठ करणी खपे। मतिलबु उन्हनि खां वरी पुछो ॿुधायो। ॿाहिरि वञण सां माया खीचे वठंदी आहे न। घोर धंधे में लॻी वेंदा आहिनि। इन करे मधुबन जो गायन आहे। तव्हांखे त हाणे सम्झ मिली। तव्हां हुते बि वञी करे सम्झाईंदव गीता जो भॻवानु केरु। अॻियां त तव्हां बि ईअं ई वञी करे मथो झुकाईंदा हुयो न। हाणे त बिल्कुलु बदिली विया आहियो। तव्हां हाणे मनुष्य खां देवता ठहो था। हाणे तव्हां उन्हनि जे अॻियां मथो न झुकाईंदव, बल्कि तव्हां उन्हनि जहिड़ो ठहींदा आहियो। बुद्धि में सॼी नॉलेज आहे। ॿियो छा ॼाणो। प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं केरु आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो वास्तव में तव्हां ई प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियो। हिन समय ही ब्रह्मा द्वारा स्थापना थिए थी। ब्राह्मण कुल बि ज़रूरु खपे न। संगम ते ई ब्राह्मण कुल हूंदो आहे। अॻियां ब्राह्मणनि जी चोटी मशहूरु हुई। चोटी सां या जनेऊ सां पहचानंदा हुया कि हिंदू आहे। हाणे त उहे निशानियूं बि हली वियूं आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां ब्राह्मण आहियूं। ब्राह्मण ठहिण खां पोइ देवता ठही सघंदा आहिनि। ब्राह्मण ठहिण खां पोइ देवता ठही सघंदा आहिनि। ब्राह्मण सां ही नई दुनिया स्थापना कई। ब्राह्मणनि ही शिव बाबा ब्राह्मण द्वारा नई दुनिया जी स्थापना कई न। योग बल सां सतो प्रधान ठहिया आहियो न। पंहिंजी जांच रखणी आहे। कोई बि आसरी गुण न हुजिणो खपे। लूणु पाणी न थियणो आहे। इहे यज्ञ आहे न। हिन यज्ञ में सॼी आहुति स्वाहा थियणी आहे। पुराणी दुनिया जी यज्ञ सां सभिनि जी संभाल थींदी आहे। यज्ञ में संभालण वारा ट्रस्टी बि थींदा आहिनि। यज्ञ जो मालिक त केरु आहे? शिव बाबा। अञा ताईं यज्ञ हले थो त अञा ताईं मालिक हूंदो न हिन सृष्टि ते। इहे ब्रह्मा बि ट्रस्टी आहिनि। यज्ञ जी संभाल करणी पवंदी आहे न। है न। पहिरियों त शिव बाबा ब्रह्मा द्वारा कई त
शिव बाबा ख़ुदि ईंदा हुया। पोइ धीरे धीरे ॿिया ॿार बि पका थींदा हुया त शिव ब्रह्मा बाबा जो पाठ साकार पूरो थी वियो शिव बाबा जो। वरी ॿियो ॿार पका थी विया त अव्यक्त बि पूरो थी वियो। त हाणे बि बाबा यज्ञ जी संभाल करनि था, लेकिन कंहिं युक्ति सां करनि था, उहो त बाबा ई ॼाणे न। तव्हां ॿारनि खे जो खपे यज्ञ सां वठो, ॿियो कोई चीज़ पाईंदा ॿिए कंहिंजी त उन्हनि जी यादि ईंदी। इन सां बुद्धि जी लाइन क्लियर वॾी, हिन में बुद्धि जी लाइन वॾी क्लियर खपे। हाणे त वापसि वञिणो आहे न सभिनि खे, है न। हाणे त सभिनि खे ई वापसि वञिणो आहे। समय ॾाढो थोरो आहे, इन करे यादि जी यात्रा पकी रहे, इहे ई पुरुषार्थ करिणो आहे। अच्छा मीठे मीठे सिके ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजी उन्नति जे लाइ रूहानी सेवा ते सर्विस ते तत्पर रहो। जो बि ज्ञान रत्न मिलनि उन्हनि खे धारण करे ॿियनि खे बि कराइणो आहे। पंहिंजी जांच करणी आहे, असां में कोई आसरी गुण त न आहे। असां ट्रस्टी ठही करे रहंदा आहियूं, कॾहिं लूण पानी त न ठहींदा आहियूं। बुद्धि जी लाइन सदा क्लियर रहे बाबा सां, है न। पंहिंजी जांच करणी आहे, असां में कोई आसुरी गुण त न आहे। असां ट्रस्टी थी करे रहंदा आहियूं, कॾहिं लूण पानी त न ठहींदा आहियूं न, कंहिंसां उल्टो सुल्टो ॻाल्हाइण करनि। बुद्धि जी लाइन हमेशह क्लियर रहंदी आहे। हमेशह बुद्धि जी लाइन क्लियर रहण लाइ बाबा छा चई, वैसे त योग करिणो आहे, लेकिन कॾहिं बि ॿिए कंहिंजी ॾिनल उहा चीज़ बि न पाइणी आहे, है न। हमेशह यज्ञ सां ई वठो। हिन करे अगरि सम्झो गृहस्थी में बि रहंदा आहियो त सभु कुझु बाबा खे ॾेई करे, किथां कुझु कंहिंखां वठी कोई ॾे बि थो त बाबा हीअं बाबा खे पहिरियों अर्पण करो, पोइ सम्झो बाबा ॾिनो अथई। वरदान, पुरुषार्थ जे सूक्ष्म आलस्य जो बि त्याग करण वारा ऑल राउंडर अलर्ट ठहो। पुरुषार्थ जी थकावट आलस्य जी निशानी आहे। आलस्य वारा जल्दी थकदा आहिनि, उमंग वारा अथक रहंदा आहिनि। जो पुरुषार्थ में दिलि शिकस्त हूंदा आहिनि न, उन्हनि खे आलस्य अची वेंदो आहे। वो सोचदा आहिनि छा करूं, एतिरो ई थी सघंदो आहे, ज़्यादा न थी सघंदो आहे, हिमत न आहे, हलूं था करूं था। हाणे हिन सूक्ष्म आलस्य जो बि नाम निशान न रहे, इन जे लाइ सदा अलर्ट, एवर रेडी, ऑल राउंडर ठहो। सदा अलर्ट, एवर रेडी, ऑल राउंडर ठहो। सब प्रकार जो कमु। स्लोगन आहे, समय जे महत्व खे साम्हूं रखी सर्व प्राप्तियुनि जो खातो फुल जमा करो। समय जे महत्व खे साम्हूं रखी सर्व प्राप्तियुनि जो खजानो फुल जमा करो। अव्यक्त इशारो आहे, आवाज़ खां परे पंहिंजी श्रेष्ठ स्थिति में स्थित थी वञो त सर्व व्यक्त आकर्षण सां परे शक्तिशाली, न्यारी ऐं प्यारी स्थिति थी वेंदी। हिन हिकु सेकेंड भी हिन श्रेष्ठ स्थिति में स्थित हूंदव न त हुनजो प्रभाव सॼो ॾींहुं रहंदो। रहंदे हुए सॼे कर्म कंदे हुए बि स्वयं में विशेष शांति जी शक्ति अनुभव कंदव। हिन स्थिति खे कर्माती स्थिति चइबो आहे, बाप समान संपूर्ण स्थिति चइबो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।